दोस्त में बारे जो दोस्त लाइव जो है खबर पाए बाहर पर चलो मां थोरो पाजो दिया पोइ रेला चा लॻा तव्हां ॾिसो था पिया हींअर असांजी मूवमेंट हले थी पई सिंध सेक्रेटरी जी तरफ़ उस्ताद चवनि था पिया त असां हलूं तो उन करे तव्हां ॾिसो था काफ़ी उस्ताद असां सां गॾु आहिनि हींअर ऐं उस्ताद चवनि था त असांजा जेसिताईं मुतालबा मंज़ूर न कया वेंदा असां वापसि न वेंदासीं पंहिंजे घर तो असीं हींअर हलूं था पिया मूवमेंट हले थी पई ऐं तव्हां सां इंशाल्लाह कनेक्टेड रहंदासीं वधि खां वधि शेयरिंग कयो जिते किथे पूरी सोशल मीडिया ते छो त हींअर असांजी उस्ताद जी मूवमेंट हिते शुरू थी वई आहे तव्हां ॾिसो था पिया वधि में वधि शेयर कयो महिरबानी करे उस्ताद बिरादरी जेका आहे साईं मक़सूद मैसर साईं शफ़ी मोहम्मद सखियो ऐं जेके ॿिया वॾा अॻवान आहिनि उहे बिल्कुलु असां सां गॾु आहिनि ऐं हिनखे वधि में वधि शेयरिंग कयो छो त हीअ जेके आहिनि इहे सम्झो त ही तारीख़ी जेके आहिनि उहो लम्हा आहिनि साईं आरिफ कुरैशी चवंदा त तारीख़ी लम्हा आहिनि जी हाँ इन वक़्तु तारीख़ी लम्हा आहिनि कयूं था पिया पंहिंजे हक़नि जी आस लाइ कराची जे रोडनि ते शेयरिंग कयो वधि में सोशल मीडिया पूरी ते जिते जिते ग्रुप आहिनि उस्तादनि जा व्हाट्सएप ग्रुप आहिनि जल्दी में शेयरिंग कयो साईं आरिफ कुरैशी वारी जेका आहे सा लाइव हले थो पियो ऐं हेॾां असांजो अरबाब वारी जे नाले सां हीअ जेको पेज हले थो पियो हीअ जेके आहिनि से ऑथेंटिक पेजिस आहिनि ऐं उनखां अलावा हीअ उस्ताद हिकिड़ो असांजो आहे अरशद आहे उहो बि हलाए थो पियो जेके जेके आहिनि सिंध सेक्रेटरी जे तरफ़ जेके आहिनि से उस्ताद हली रहिया आहिनि ऐं मुतालबा उहे साॻा ई आहिनि तव्हांखे ख़बर आहे अपग्रेडेशन जो मसइलो आहे प्रमोशन जो मसइलो आहे जेके सिंध टीचर्स कोऑर्डिनेशन कमेटी जे तरफ़ां जेके मुतालबा पूरी सोशल मीडिया ते रखिया विया तालकनि में एहतिजाज थिया यूनियन काउंसिल में थिया हर हिकु जॻह ते एहतिजाज रिकॉर्ड ऑलरेडी थी चुका ज़िलनि में थिया डिवीज़ननि में थिया अॼु हुनजो जेको फाइनल राउंड आहे हींअर कराचीअ में सिंध सेक्रेटरी जे तरफ़ ही सिंध जा उस्ताद अॼु बि रोडनि ते सदाई वांगुरु ॾिसो ही ज़लालत आहे त असां पंहिंजे ई हिन में असांखे ॾाढो मसइलो आहे ही वॾो हिकिड़ो तइदाद आहे ऐं काफ़ी दोस्त कुझु अॻिते क्रॉस कयूं वञनि था पिया कुझु पोइते आहिनि तव्हांखे शायदि मोबाइल जी कैमरा में आस्ते 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 कुझु दोस्त थी आहिनि जेके दोस्त आहिनि ॾिसो था पिया अचनि था पिया कंटिन्यू सिंध सेक्रेटरी जे तरफ़ तमामु वॾो हिकिड़ो तादाद आहे शायदि मां होसि ताईं पहुची कोन थो सघां ऐं न असां पाण तव्हां भरियो न न न असां बि कम कयल आहे बाबा हे भाऊ आहे अॻवान बाक़ी भले भरियो थोरो पोइते थियो साहब खे भरण जो सीएम हाउस तरफ कैमरा जो करे तरफ ॾेखारियो
ॾिसो असांजा जेके उस्ताद आहिनि माशाल्लाह उन्हनि जा जज़्बा बुलंद आहिनि हौसला बुलंद आहिनि हिकिड़ो वॾो तइदाद आहे तव्हांखे मां ॾेखारियां जेकॾहिं तव्हां ॾिसंदा वञो हिकिड़ो वॾो तइदाद आहे उस्तादनि जो जेके हले त पियो काफ़ी दोस्त छो त NTS वारा उहे जेके आहिनि ॾाढा नौजवान उहे आहिनि फास्ट आहिनि हलण में सो उहे वञनि था पिया तव्हां ॾिसो तव्हांखे थोरो मां हितां ॾेखारियां वॾो तइदाद आहे जेको हींअर वञे थो पियो ओ बाबा का ॾिसो असां पंहिंजा जेके उस्ताद आहियूं गवर्नमेंट टीचर्स बि आहिनि उहे बि हींअर रोडनि ते कार लॻा पिया आहिनि लाइव हले थो पियो हेॾा अचो हेॾा अचो छो त उहो जेके सफ़ा तेज़ था हलनि पोयां उस्ताद पुॼी कोन था सघनि ॾिसो मां पोयनि जी तरफ़ आयो आहियां पुछायो न साईं किथां आया आहियो नौशहरो फिरोज़ हेठि आहियो मां हे जेके ॾिसण वारा आहिनि उनजे हिसाब सां इंट्रोडक्शन ज़रूरी आहे ॾिसो था हिकिड़ो मतिलबु काफ़ी वरी चेंज कयूं था तव्हांखे मेन स्क्रीन था साईं गाने सुञाणे आऊं अथव साईं ॻाल्हायो आहे इलाही असांजे हुन ते प्लेटफॉर्म ते मां जितां किथां हलां थो साईं अॻियां विच में पोयां आहे उहो सभु कवर कनि था असां उस्ताद मिड़े अची वञनि थोरो हिनखे वेड़े जो थोरो हीअं वेड़े जो रुको मां आहियां माइक साईं खे जो माइक साईं असांजो आवाज़ु वञे न वञे हीअ जेका रिकॉर्डिंग आहे न इहा ज़रूरी आहे हे उस्ताद जेके थोरा असांजा सुस्त आहिनि हलण में उहे हेॾा पोयां था अचनि पिया तइदाद वॾो आहे माशाल्लाह तव्हां ॾिसो था पिया काफ़ी अॻियां वञनि था पिया हे अॻियां मां विच में अची वियो आहियां अञा हेॾा कोचे जे तव्हां साइड खां ॾिसंदो हेॾा हिकिड़ा अचनि था पिया तइदाद इलाही आहे मुतालबा उहे ई आहिनि सिंध टीचर्स कोऑर्डिनेशन कमेटी आहे जेके तव्हां सभिनी सां शेयर थियल आहिनि उन्हनि में इहे आहिनि त बाबा हीअ अपग्रेडेशन जो इशू आहे प्रमोशन जो इशू आहे इहे सभई जेके मसइला आहिनि इहे फुल फोर असांजा जेके मुतालबा बि आहिनि उहे मंज़ूरु कया वञनि जाइज़ मुतालबा सिंध गवर्नमेंट टीचर्स जा जेके यंग टीचर्स आहिनि उन्हनि जा ख़ासि तौर ते सिंध यूनिवर्सिटी थियो NTS थियो इन खां अलावा जेके असांजा ECT JEST वारा ॿाहिरि आहिनि उन्हनि जे लाइ बि असांजे वटि आहे ज़ाहिर आहे हिकिड़ो इंक्रीमेंट जो जेको वॾो मसइलो आहे उन्हनि जे लाइ उहो बि असांजो मुतालबो आहे हिन हाले सां काफ़ी वॾो तइदाद आहे उस्तादनि जो ॾिसो था ॾाढो बैरियर जेके आहिनि बैरियर्स वग़ैरह जेके आहिनि तव्हांखे ॾेखारियां हे पुलिस जेके आहिनि से नाकाबंदी करे रही आहे ऐं हू चवनि था कि तव्हां ॾिसो था पिया कि लाइव जेके आहिनि से मां ॾेखारियां सिंध टीचर्स कोऑर्डिनेशन कमेटी जी कॉल ते हींअर जेका आहे पुलिस जेका आहे ही तव्हां ॾिसो था पिया ही पुलिस वारा रस्ता रोक कनि था पिया हींअर हे तव्हां ॾिसो था पिया ही तव्हां ॾिसो था ही पुलिस जेका आहे सा रोके थी पई त अॻिते न वञो ही रस्ता रोक कई वई आहे साईं शफ़ी मोहम्मद हींअर ॻाल्हाए थो पियो कबूतर चौक पे
आ जाए हम चले पुरअमन तरीके से बैठते हैं सर हम। आप ले चले भले उसको बुला लें। आप हम सेक्रेटरी की तरफ देखते हैं अब पुलिस वारा चवनि था पिया हींअर शायदि तव्हांखे आवाज़ ईंदो हूंदो, हू चवंदा त ईअं अॻिते न वञो ऐं हाजी शफ़ी मोहम्मद सठियो उन्हनि खे चई रहियो आहे त असां अॻिते उते सेक्रेटरेट पुरअमन आहियूं, बिल्कुलु असीं उस्ताद आहियूं, पुरअमन आहियूं, कंहिंखे को नुक़सानु नथा ॾियणु चाहियूं। असां हुते वेंदासीं पुरअमन नमूने, सेक्रेटरी साहिबु हली अचे असां सां टास्क करे। हमें पता है पहले भी कोई वायलेंस नहीं है, कोई वायलेंस नहीं है, कोई वायलेंस तो रही है थोड़ा सर लाइव तो लेने भरे 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 हम कबूतर चौक पे जाएंगे, वहाँ पे बंदे तो उनके आएंगे, वो लेके जाएंगे। आप भले साथ चले। साईं शफ़ी मोहम्मद सठियो ऐं मक़सूद भाई सर हींअर ॻाल्हाइनि था पिया पुलिस वारनि जा, चवंदा त हितां ॾिसंदा हूंदव साम्हूं पूरी हू जेके आहिनि से पुलिस जेके आहिनि से रस्तो रोकियो आहे उस्तादनि जो। देखिए हम कौन मिलेगा, अब देखिए वहाँ पे सेक्रेटरी बैठा है, वो भी चला जाएगा। आप जो जेके पुलिस तव्हांखे ॾेखारियूं, पुलिस असां उस्तादनि जो जेके गवर्नमेंट टीचर्स आहिनि उन्हनि जो रस्तो रोकियो आहे, चवंदा त तव्हां सेक्रेटरी न वञो, असां पुरअमन आहियूं बिल्कुलु। असां चवंदा असां सेक्रेटरेट वेंदासीं, असां हुते भले सेक्रेटरी साहिबु अचे असां सां ॻाल्हाए, असां टॉक्स करण लाइ तयारु आहियूं, पर उते असां सेक्रेटरेट ज़ाहिर आहे उते गेट ते वेंदासीं ऐं उते पंहिंजो धरणो असां कंटिन्यू रखणु चाहियूं था जेसिताईं टॉक्स वग़ैरह असां कामयाबु न थिए। क्या हाल आहे त अल्हम्दुलिल्लाह। परेशान त न आहे नी? न का बि काने का परेशानी, कहिड़ी परेशानी अलाए हीअ जदोजहदी सभई माण्हू आहिनि, इन्हनि खे इन्हनि शयुनि जी परवाह न आहे हूंदी, तो बहरहाल कंहिं सुहिणे तरीक़े सां मसइले जो जानकार साहब हैं, इनकी अभी वहाँ से बात तो एक ही है, उधर भी तो बात ही होनी है ना, उधर भी तो बात होनी है। आप हम वहाँ बैठते हैं तो आपके साथ है। ठीक है ठीक है। नारे उस्ताद सबर कर भाई साइड में भले रोड खुला रहा, रोड भले खुला रहा। कराची पुलिस पास आ गया, कराची दोस्तनि खे रिक्वेस्ट आहे जेके ॾिसनि था पिया वधि में वधि शेयरिंग कयो मुख़्तलिफ़ ग्रुपनि में ऐं पंहिंजनि आईडीज़ वग़ैरह ते। हीअ जेके उहे लम्हा आहिनि जेके तव्हां ॾिसी रहिया आहियो टीचर्स जा, ऐं इहे तव्हां ॾिसो था पिया अॻियां हीअ पुलिस जेका आहे सा बिल्कुलु अलर्ट आहे ऐं हू चवनि था त माना जेको आहे अॻिते न वञो, पर असां त चवंदा असां अॻिते वेंदासीं कंहिं बि सूरत में। इहा ई ॻाल्हि साईं मक़सूद मैसर शायदि आवाज़ तव्हां वटि न ईंदो हूंदो, ऐं साईं हाजी शफ़ी मोहम्मद सठियो बि इहा ई ॻाल्हि करे रहियो आहे, असां वेंदासीं, असां पुरअमन आहियूं, असां वटि को वेहण लाइ के डंडा कोन्हनि के लठियूं कोन्हनि, असीं अॻिते हलंदासीं, असीं जेको आहे सो पंहिंजो अॻियां ॻाल्हि रखणु चाहियूं था। भला है हिते वो अॻे वही चीज़ है कोई वाली चीज़ जी हाणे शायदि आवाज़ न ईंदो हुजे, तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त इहा ई बस हले थो पियो, पुलिस वारा था चवनि तव्हां अॻिते न वञो, तव्हां हिते वियो
साईं मक़सूद भाई सर शफ़ी मोहम्मद सठो ऐं जेके कोऑर्डिनेशन कमेटी जा अॻुवान आहिनि उहे इहे चई रहिया आहिनि त बाबा असां अॻिते हलूं ऐं हींअर इहो ई फ़ैसिलो थियो आहे त असां हिते ई विहूं था ऐं असां उन्हनि खे असांजे जेके बि आहिनि दोस्त उन्हनि उनखे मान ॾिनो आहे उहे चवनि था ठीकु आहे असां हिते विहूं था भले अचनि हीअ तव्हां ॾिसो था पिया हीअ तव्हांखे मां ॾेखारियां दोस्तनि जेको आहे सो चयो आहे त ठीकु आहे बसि हिते ई विहूं था पिया हीअ तव्हांजो जेको आहे तव्हां ॾिसंदा हूंदव हिते असां बसि धरणो ते रोड ते फ़ैसिलो कयो वियो आहे त ठीकु आहे अगरि हू चवनि था छो त ॾिसो इहे ज़ाहिर सभई पढ़िया लिखिया आहिनि तालीम याफ़्ता आहिनि पोइ ॿी का हिते मसइलो कोन्हे जस्ट हिकिड़ा मुतालबा आहिनि जाइज़ आहिनि उहे खणी करे असां हिते कराची पहुता आहियूं असांजो मक़सदु इहो आहे त मसइला मसाइल जेके जाइज़ मसइला आहिनि उहे हल कया वञनि ऐं उन्हनि में जेको आहे सो कहिड़ो बि तरीक़ो हुजे बहरहाल हू मसइला अगरि हल थियनि था सो इहो ई फ़ैसिलो थियो आहे त बजाए अॻिते मूवमेंट करण जे माना हिते ई जेको आहे सो वेही करे पंहिंजा जेके मुतालबा आहिनि उहे उस्ताद उन्हनि सां ॻाल्हाईंदा जेके वापसि सेक्रेटरी लेवल जा शायदि सेक्रेटरी साहिब या जेको बि ॻाल्हाइण लाइ जेके मुतालबा आहिनि उहे हिते ई ईंदा इहा ई अपडेट आहे हींअर साईं आरिफ़ साहब जेका बहितरीनु कवरेज करे रहियो आहे जी बाबा ॾिसो था पिया हीअ अलर्ट शेलिंग वग़ैरह जे हिसाब सां ऐं पर हीअ असांजा जेके उस्ताद आहिनि कॾहिं बि हिननि शयुनि खां ख़ौफ़ज़दा न आहिनि रहिया ऐं तव्हां ॾिसो था पिया बिल्कुलु हिकिड़ी बैटल फील्ड लॻी पई आहे पर हिननि खे सोचणु घुरिजे सिंध हुकूमत खे सोचणु घुरिजे त उस्तादनि ते तव्हां कीअं था सोचे सघो त तव्हां लाठी चार्ज कयो या तव्हां शेलिंग जो सोचे बि कीअं था सघो हीअ उस्ताद बिल्कुलु हिकिड़ा पुरमन आहिनि ऐं शायदि मां तव्हांखे ॿियो बि ॾेखारियां तव्हां ॾिसो असांजा जज़्बा जेके आहिनि बिल्कुलु असां हिननि खां को ख़ौफ़ज़दा न आहियूं हीअ साम्हूं बीठा आहिनि हिकिड़ी बैटल फील्ड लॻी पई आहे हीअ असांजा उस्ताद हेॾा हिन तरफ़ खां वेठा आहिनि बिल्कुलु सर तव्हां अचो था पिया हौसला बुलंद आहिनि इंशाल्लाह बिल्कुलु असां पूरी जेको आहे सिंध जा दोस्त हिते सभिनी ज़िलनि खां सभिनी तालुक़नि खां पहुतल आहिनि हालांकि काफ़ी दोस्त पुलिस ॾिसी घबराइजी वेंदा आहिनि इन करे चऊं था त असां कॾहिं बि घबराइण वारा न आहियूं भाई जो जेकॾहिं कैमरा बैक साइड ॾेखारे सघे बिल्कुलु बिल्कुलु हे बैक साइड ते आहे पुलिस ऐं वाटर कैनन जेका आहे सर इंशाल्लाह फ्रंट ते आहियूं बिल्कुलु असां दोस्तनि जे लाइ विड़दासीं जाइज़ जे लाइ अॻुवाणी करण वारनि जो फ़र्ज़ु बि इहो हूंदो आहे त उहे हमेशह लीडिंग पोज़ीशन में हुजनि हू अॻियां अॻियां हुजनि हू पोइते न हुजनि हीअ असां अॻियां अॻियां आहियूं बिल्कुलु हीअ तव्हां ॾिसो था इहे उस्ताद जेके आहिनि फ्रंट ते वेठा आहिनि हू अॻियां आहिनि असां जेके हुनखे कवरेज बि ॾियूं था कयूं था पिया थोरो घणो असां बि अॻियां ई आहियूं हीअ ॾिसो था पुलिस ऐं हिन उस्तादनि जे बिल्कुलु विच में साईं आरिफ़ कुरैशी साईं प्रदीप कुमार बेॾा सर गला वेही विया आहिनि हींअर पोज़ीशन एॾी ख़राबु छा था सम्झो टीचर्स कोऑर्डिनेशन जेके बि असांजा उस्ताद ऐं मोस्ट सीनियर टीचर जेके बि आहिनि ॾिसो असां अलाह जे फज़ल करम सां तमामु जज़्बे सां पंहिंजे हक़नि जे हौसलात लाइ प्रेस क्लब कराची खां हींअर असां मूव करे रहिया आहियूं सिंध सेक्रेटेरिएट मगर असांखे पुलिस जे अटल असांखे आंसू कैसन ऐं हिननि जी जेका अमले असांखे रोके छॾियो आहे उन्हनि असांखे चयो आहे तव्हां सां ॻाल्हियूं करण लाइ कुझु दोस्त असांजा अची रहिया आहिनि तव्हां असां 10 मिंट ॾियो अगरि 10 मिंट न ॾींदासीं पोइ उन खां पोइ असां तमामु मस्क कंदासीं असां पंहिंजे जानियुनि जो नज़रानो ॾींदासीं हक़नि जे हौसलात लाइ उस्ताद हिते ज़िंदाबाद वॾी महिरबानी तव्हां ॾिसी रहिया आहियो न हीअ ॾिसो हे दोस्त आहिनि हीअ उहे दोस्त आहिनि जेके पुठिते वञण वारा न आहिनि ऐं ज़ाहिर आहे उहो जेको पंहिंजो अगरि राइट्स आहिनि त राइट्स को गुनाह कोन्हे हीअ मुल्क जमहूरी मुल्क आहे हिते का डिक्टेटरशिप कोन्हे ऐं असां उस्ताद आहियूं ऐं हिननि खे सोचणु घुरिजे इहे सभु शयूं जेके ॾिसण वारा आहिनि ज़ाहिर आहे मूंखे ख़बर आहे त हीअ आवाज़ु काफ़ी उन्हनि जॻहियुनि ते बि वेंदो हूंदो जिते वञण बि घुरिजे त सोचणु घुरिजे उस्ताद चाहिनि छा था उस्ताद चाहिनि अपग्रेडेशन उस्ताद चाहिनि प्रमोशन उस्ताद चाहिनि त जेके ॿियनि हंधनि ते ॿियनि सूबनि में जेके सिस्टम राइज आहिनि इंक्रीमेंट जो जेको सिस्टम आहे उहो हिते नाफ़िज़ कयो वञे इन में कहिड़ी बुराई आहे कहिड़ो ग़लति मुतालबो आहे कहिड़ो नाजाइज़ मुतालबो आहे अगरि नाजाइज़ मुतालबो आहे त उहो ॿुधायो वञे हीअ त माना हमेशह ईअं कीअं थो थी सघे त सदाईं उस्ताद सिंध जो उस्ताद हमेशह ख़ार हुजे ज़लील हुजे रोडनि ते ऐं इहो को तरीक़ो न आहे ऐं हिननि खे बि आई जी पुलिस खे बि सोचणु घुरिजे त हीअ को तरीक़ेकार कोन्हे हीअ को वे कोन्हे हीअ को तरीक़ेकार न आहे ॾिसो सिंध जूं नियाणियूं हीअ तव्हांखे मां ॾेखारियां थो पियो सिंध जूं नियाणियूं बि अची वियूं आहिनि हींअर ऐं मां तव्हांखे थोरो ॾेखारियां सिंध जूं नियाणियूं बि रोडनि ते आहिनि साईं सरदार शाह खे ऐं उन्हनि खे सोचणु घुरिजे उन जे वाठनि खे चमचनि खे सोचणु घुरिजे त बाबा हीअ जाइज़ मुतालबा आहिनि हीअ उस्ताद आहिनि गवर्नमेंट टीचर्स आहिनि
असां तव्हांजा वोटर्स आहियूं पाकिस्तान पीपल्स पार्टी जा ही को तरीक़ेकार न आहे त तव्हां जेका उस्तादनि जी रस्ता रोक कयो, तव्हां वाटर कैनन जो जेको आहे हिते कयो, पुलिस जूं नफ़रियूं घुरायो, तव्हां दामान जो दाबा जो पंहिंजे हुन में शहर में, ऐं तव्हां असां सां उहो सलूक कयो जेको न करणु घुरिजे कॾहिं बि। असांजा हौसला बहरहाल बुलंद आहिनि। ही तव्हां ॾिसो था पिया, ही पुलिस जेका आहिनि से ही बिल्कुलु होॾां अलर्ट वारी पोज़ीशन में त ॼण, ऐं शायदि पुलिस खे उहो कमु हिते जेको कनि था पिया इहो शायदि पंहिंजो फ़र्ज़ु अगरि बख़ूबी निभाइनि त ॾाढो बहितरु थी वेंदो, ऐं हू शायदि पंहिंजो उहो फ़र्ज़ु निभाइण खां बहितरु इहो था सम्झनि त उस्तादनि खे वाटर कैनन जो इस्तेमालु कनि, उस्तादनि ते लाठी चार्ज बि कनि। तव्हां ॾिसो था तव्हां लठ में असां बिल्कुलु हिकिड़ा पुरमन थी करे आया आहियूं, हिकिड़े जे हथनि में लठियूं हुजनि, ॿिया उस्तादनि जे हथनि में कलम हुजे, त हीअ कलम ऐं लठियुनि जी जेका आहे सा जंग आहे, ऐं हिकु पासे अटाला बिल्कुलु असां बैटल फील्ड में आहियूं। साईं जेको आहे अॻुवाणी करे रखियो साईं, तव्हां वाइट कपिड़नि में ॾिसंदा अथव साईं प्रदीप कुमार साहिबु जेका बिल्कुलु असां साईं प्रदीप, मां हिन दोस्तनि खे हींअर ॿुधायां थो पियो त बिल्कुलु असां बैटल फील्ड में आहियूं, घबराइण वारा कोन आहियूं, छो त असां उन्हनि माण्हुनि मां आहियूं ई कोन जेके घबराइजी वञनि। असां बिल्कुलु आहियूं, ऐं पुलिस खे उहो कमु न करणु घुरिजे। ॾिसो असांजे हथ में कलम आहे, हिन जे हथनि में लठियूं आहिनि, असां पुरमुन आहियूं, ऐं हिननि खे इहे रवैया पंहिंजे ई असांजे सिंध में अहिड़ा रवैया ॾाढा माना हिकिड़ा मायूस कुन रवैया आहिनि। पुरमन एहतिजाज करणु चाहियूं था, असांजा लीगल राइट आहिनि, हक़ आहे, असांजा बुनियादी हिकिड़ा हक़ आहिनि जेके असां घुरूं था, असांखे ॾियो। 3 साल कॉन्ट्रेक्ट पीरियड थी वियो, असांजी तव्हां कारकर्दगी ॾिठी, हींअर असां सुठे नमूने ॿारनि खे पढ़ायूं पिया था, सुठी तइलीम ॾियूं पिया था, सुठी तरबियत ॾियूं था, हिननि खे बग़ैर चवण ते रिवार्ड ॾियणु घुरिजे असांखे, पर हीअ ॻाल्हियूं करण जे बजाए तशदुद लाइ तव्हां ॾिसो था पुलिसनि जा अटाला मुक़ररु थी चुका आहिनि, आसूं गैस वारियूं गाॾियूं अची चुकियूं आहिनि, किने पाणी जूं गाॾियूं वाटर कैनन उस्ताद जी इज़त आहे। अफ़सोस आहे बेरोकरेसी ते असांखे ॾुख थो थिए। बिल्कुलु इहे रवैया जेके आहिनि अफ़सोसनाक आहिनि, इहे न हुजणु घुरिजनि, इहे बहितरु तरीक़ा न आहिनि। जॾहिं हिकिड़ो उस्ताद चवनि था बाबा असांजा जेके मुतालबा आहिनि इहे मंज़ूरु कयो, उन खां पोइ ॻाल्हि ख़तम थी वञे, उनजी का वजह कोन्हे, इन जो को सबबु कोन्हे मुंहिंजे हिसाब सां, त तव्हां उस्ताद खे इन तरह जा जेका तव्हां ख़राब कयो। इहो मञो महिरबानी साईं आयो आहे हिकिड़ो शायदि बहितरु जेको आहे रवैयो करे थो पियो अचे, त तव्हां उस्ताद असां तव्हां इज़त कयूं था, ठीकु आहे, इज़त करणु बि घुरिजे, इहे असां ते कोई अहसान नथा कनि, उस्ताद क़ौम जो ममार आहे, उन जी इज़त करणु हर कंहिं ते लाज़िम आहे, करणु घुरिजे। ऐं मां हिन तव्हांखे थोरो ॿिए तरफ़ खां वठी हलां, तव्हां मां कोई ॻाल्हाईंदो लाइव केरु ॻाल्हाए, लाइव ग्रुपनि में हले तो फेसबुक पर जाती काटे, उर्दू बोले उर्दू। हाँ मैं कह रहा हूँ कि लाइव चल रहा है हर जगह पे, पूरा हमारा सारा कनेक्टेड है, ग्रुप्स में हर जगह पे। आप भी बात करें, 2 ही बंदे चला रहे हैं, आप बात करें इस हवाले से। देखिए हमारी डिमांड्स जो हैं वो सिर्फ उस्ताद असातिज़ा की जो मेरिट पे आए हुए असातिज़ा, हम सबकी तो एक ही डिमांड है कि हमारा जो रेगुलराइजेशन है सो डेट ऑफ अपॉइंटमेंट से किया जाए, क्योंकि इस तरह हमारी सर्विस के बहुत सारे साल सीनियोरिटी में काउंट नहीं हो रहे हैं 5 साल। ठीक है, तो हमारी वज़ीर आला सिंध से और तमाम हुकाम बाला से एक रिक्वेस्ट है कि सर हमें डेट ऑफ अपॉइंटमेंट से रेगुलराइजेशन दी जाए, हमारी सीनियोरिटीज़ काउंट की जाए। दूसरा, हमारे साथ यहाँ PhD असातिज़ा बैठे हुए हैं, उनकी अपग्रेडेशन की डिमांड है। हम ये चाहते हैं कि उनकी भी सीनियोरिटी काउंट करते हुए और अपग्रेडेशन दी जाए उनको। तो वज़ीर आला सिंध साहब से हमारी रिक्वेस्ट है कि सर आप इस हवाले से खुद पर्सनल इंटरेस्ट लेते हुए हम असातिज़ा के मसाइल हल कीजिए। थैंक यू सो मच। हमारे सिंध हुकूमत से मुतालबात हैं कि हम तमाम असातिज़ा कराम को जो डेट ऑफ अपॉइंटमेंट से हमें रेगुलराइजेशन दी जाए, और तमाम NTS HSTs असातिज़ा को डेट ऑफ अपॉइंटमेंट से रेगुलराइजेशन दी जाए। और हमारे 5 साल जो है वो माइनस हो रहे हैं सीनियरिटी से, जिससे हमें हमारी अपग्रेडेशन की तरफ जो है हमें बहुत नुकसान का हमें पेश खैमा है। तो हम वज़ीर आला से हमें हमारी रिक्वेस्ट है कि जो है हम इस पर जो है वो तवज्जो दें और हमें प्रायोरिटी दें। जज़ाक।
वाला बोलो कि वो कोर्ट ने कहा है कि जी सर, हम लोग मेरिट पे आए हुए टीचर्स हैं, सब NTS टेस्ट पास असातिज़ा हैं। हम अपने डिपार्टमेंट में अपने स्कूलों में अपना बेस्ट दे रहे हैं, लेकिन उसके बावजूद जब बात मुतालबात की आती है तो हमें नज़रअंदाज किया जाता है। हमारा ये डे फर्स्ट से मुतालबा है कि हमें इनिशियल डेट ऑफ अपॉइंटमेंट से रेगुलर किया जाए। हर फोरम पे आवाज़ उठाई, लेकिन उसके बावजूद हम नाकाम हुए तो मजबूरन हमें निकलना पड़ा। इस सिलसिले में सुप्रीम कोर्ट और हाई कोर्ट का भी एक जजमेंट है कि डे फर्स्ट से जो सर्विस का टाइम पीरियड है वो शामिल किया जाए, लेकिन उसके बावजूद सिंध गवर्नमेंट इस पर कोई काम नहीं कर रही, तो इसीलिए मजबूरन हमें निकलना पड़ा और आना पड़ा। ये तो हम पहले भी देख चुके हैं, रेगुलराइजेशन पे भी हम देख चुके हैं। हमारे हाथ में कलम है, वहाँ पे ज़ाहिर है वो देख रही हैं इस रवैये पे बात करें। ये जो रवैया अपनाया हुआ है उसातिज़ा के खिलाफ, मतलब जनरल पॉइंट ऑफ व्यू आप क्या देख रहे हैं इसमें? लेकिन ना रिस्पेक्ट, हम वो उस्ताद हैं, हमारी इस बात को मानना चाहिए। उसातिज़ा के खिलाफ ऐसा होना चाहिए। सोच रही हैं जरा। अॼु चवनि थियूं ज़ाहिर उर्दू स्पीकिंग आहिनि, चवनि थियूं त हाणे असां छा चऊं, अलाए को मसइलो मसाइल नियारियूं आहिनि। ही तव्हां ॾिसो था पिया। उसाउल फतह ॻाल्हाए बाबा। सलीम टाल पर बीठो आहे। अस्सलाम वालेकुम साईं। साईं मोहतरम, असां तव्हांजी मीडिया जे तवसल सां साईं CM साहब खे, साईं तालीम जे वज़ीर साईं सेक्रेटरी साहब खे हिकिड़ो अर्ज़ु था रखूं त साईं तव्हां हिकिड़ी शइ ॾिसो, तव्हां पाण उस्ताद थी, माना तव्हांखे पाण खे बि उस्तादनि ई पढ़ायो आहे। तव्हां डायरेक्ट सेक्रेटरी न थिया आहियो, तव्हां त CM में अची डायरेक्ट अची इन्हनि कुर्सियुनि ते न वेठा आहियो, तव्हांखे बि कंहिं उस्तादनि ई पढ़ायो आहे, तॾहिं अची वेठा आहियो। अॼु उहो उस्ताद जिन तव्हांखे पढ़ायो आहे उहे हीअं रोडनि ते वेठा आहिनि ऐं तव्हां एसिन में वेठा आहियो, इहा ॻाल्हि तव्हांखे जुगाए नथी। सो बराए महिरबानी उन पंहिंजे उस्ताद जे अदब जो वास्तो अथव। इहे उस्ताद जेके हिते वेठा आहिनि इहे पंहिंजे जाइज़ हक़नि लाइ वेठा आहिनि। बराए महिरबानी इन्हनि जा फौरी तौर मुतालबा मञियो ऐं क़बूल कयो। ऐं असां तव्हां वज़ीर तालीम साहब, सेक्रेटरी साहब ॿई अदीब माण्हू आहियो। माज़ीअ जी तारीख़ रही आहे त जॾहिं बि उस्तादनि CM हाउस तरफ़ मार्च कयो आहे, कुझु बि त उन्हनि खे शेलिंग कई वई आहे, उनखे लठियूं बाठा हया विया आहिनि, पर हेल तव्हां असां इहा उमेद नथा रखूं, हेल तव्हां इहा उमेद था रखूं त तव्हां हिकिड़ो बहितरीनु क़दम खणंदो। वॾी महिरबानी। भाउ एजाज़ चए थो त कुझु दोस्त जेके आहिनि से वेहण लाइ तयारु न आहिनि। हा, उस्तादनि खे विहारियो। मां इन करे उन छो त लाइव भाई भाई एजाज़ भाई हिकिड़ो मिंट। जे हाणे जॉइन कयो हुनखे ॿुधायूं त हीअ पुलिस जेका आहे सा रोकियो आहे। अॻिते जेको बि उस्तादनि जो इहो ई फ़ैसिलो हुयो त मुतालबनि जी मञता ताईं असीं सिंध सेक्रेटरीट तरफ़ मूव कंदासीं ऐं असां हुते धरणो वञी वेही रहंदासीं, पर थियो ईअं आहे त पुलिस जेका आहे सा रस्ता रोक कई आहे। उहा अॻिते वधणु कोन था ॾियनि उस्तादनि खे। ऐं तव्हां ॾिसो था पिया जेका आहे सा हुनजे पुलिस जे हथनि में लठियूं वग़ैरह पिया आहिनि ऐं जेके वाटर कैनन जो जेका गाॾी आहे उहा बि बीठी आहे। मसइलो उनजो न आहे, उहो त सभु शयूं ज़ाहिर आहे असांजे ज़हन में आहिनि, तॾहिं असीं इहा कॉल बि ॾिनीसीं, तॾहिं असीं हिते सभई उस्ताद गॾु बि थिया आहियूं। इहो मसइलो न आहे, छो त असां सम्झूं था त असां बिल्कुलु पुरअमन आहियूं। अगरि पुरअमन माण्हूअ ते अगरि को लठियूं वसाए थो या ॿियो को अमल करे थो त उहो उन अमल खे जो जेको आहे सॼी दुनिया ॾिसंदी, उनजो लकाव ज़ाहिर आहे। मीडिया जो दौरु आहे ऐं का बि शइ लिखियलु शिकियल न आहे। असांजा हेॾे उस्ताद वीचारा वेठा आहिनि ऐं मुतालबा बिल्कुलु सादा ई आहिनि। जी जी ॿुधायो साईं, अचो हिकिड़ो मिंट।
न न हेॾा 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 इन अचो ॻाल्हायो न अचो जी 2015 पंहिंजी मुंहिंजी जेका मीडिया आहे न इहा सम्झो सभिनी जी आहे अच्छा मुहारी बि घटि न सम्झो हाणे तव्हां हिन ते पंहिंजो 2015 जो ॻाल्हि कयो असांजे सिंध गवर्नमेंट खे अपग्रेडेशन जे हवाले सां आहे ऐं इन सां गॾोगॾु असांजी ॿी गुज़ारिश आहे असीं NTS 2015 जा रहियल आहियूं ऐं रिमेनिंग आहियूं ठीकु आहे तक़रीबन डिस्ट्रिक्ट बदिन जा 105 ॼणा आहियूं इहा बि असांजे सिंध सरकार खे गुज़ारिश आहे महिरबानी करे असांखे बि जल्द खां जल्द रेगुलर कयो वञे ऐं सॼे सिंध सूबे मां जेको आहे घटि मां घटि 2000 उस्ताद आहिनि असां मां इहा बि उमेदु आहे त इनशाला असांजे उस्तादनि मां बेचैनी ख़तमु कई वेंदी ऐं असांखे रेगुलर कयो वेंदो इन सां गॾोगॾु जेके बि असांजा जाइज़ मुतालबा आहिनि ऐं इनशाला इहो असांजे ते पूरो सिंध गवर्नमेंट लहंदी वॾी महिरबानी साईं इंट्रोडक्शन में पंहिंजो करा बिल्कुलु दोस्त ॾिसनि था बिलावल सुमरो बदीन NTS रिमेनिंग 2015 असां तइलीम जे सेक्रेटरी साईं गुलाम अकबर लिगारी साहब खे ख़ासि गुज़ारिश करियूं था त असां NTS 2015 जा जेके हैदराबाद डिवीज़न जा जेके बि उस्ताद आहियूं उहे रिमेनिंग उस्ताद आहियूं ऐं असांजो जेको आहे सो कमु प्रोसेस में आहे लेकिन अञा मुकमल न थी सघियो आहे असांजा फाइल बि ऑलरेडी सेक्रेटरी में पेची चुका आहिनि ऐं असांखे उमेदु आहे त असांखे जल्द खां जल्द रेगुलर करे असां उस्तादनि मां बेचैनी ख़तमु कई वञे असां इहा ख़ासि साईं जन खे माना अर्ज़ु करियूं था त असांजो मसइलो जल्द खां जल्द हल कयो वञे थैंक यू मुंहिंजा दोस्त हिकिड़ा वेठा आहिनि सफ़ा आख़िर में अलाए छाजे करे ऐं हेॾे शायदि हींअर टेबल टॉक जे हवाले सां कोई आयो आहे अञा सवेर ॿुधाईंदा अचे थो हेॾां तव्हां थोरो माना न उहो भरे आया होॾे हले थो पियो साईं आरिफ कुरैशी जो सो जितां किथां दोस्त काफ़ी कवर त कनि था पिया इंशाल्लाह कोरोना जो ख़्यालु रखो था न बस इहा भली ॻाल्हि आहे साईं नज़ीर शहर सफ़ा भले वक़्त ते आया हो हिकिड़ो मिंट न न न असुल न हे हिकिड़ो मिंट हे लाइव थो हले पियो सफ़ा कंटिन्यू थो हले ओ परे खां पुलिस वारनि खां वठी आयो आहियां अचे बिस्मिल्लाह रहमान रहीम मां ॿुधायांव थोरी अपडेट ॾियांव पुलिस वारा रस्ता रोक सम्झी विया हूंदो बि कान अॻिते नथा वधणु ॾियनि हौसला बुलंद आहिनि न इंशाल्लाह बिस्मिल्लाह रहमान रहीम असांजा हौसला बुलंद आहिनि ऐं पुलिस असांखे नथी छॾे रिवायतूं बरक़रार रखी छॾियूं अथई पर असां पुलिस खां डिॼंदासीं कोन ॻाल्हि सिधी आहे इंशाल्लाह पंहिंजो हक़ असां वटि न को हथियार आहे न काई शइ आहे असां पंहिंजो पुरमन तरीक़े सां एहतजाज करे रहिया आहियूं अगरि असांखे कुझु बि नुक़सानु थियो नफ़ो नुक़सानु थियो उनजी ज़िम्मेवार सिंध हुकूमत हूंदी महिरबानी साईं नज़ीर शाह शहर जेको आहे खैरपुर खां आयो आहे ऐं ॾिसो था त काफ़ी पंध परे आहे काफ़ी वीचारा उस्ताद परे परे खां आया आहिनि ऐं पहुचण में कामयाब बि थी विया आहिनि कुझु साईं खे मां हेॾां जेका लाइव थो हले पियो जी साईं ॻाल्हाइणो पवंदो हुकम कयो सभु ॻाल्हायो न मसइले ते हेॾा साम्हूं यार जी बिल्कुलु इहा बेवाजी बि आहे सभु गॾु थिया आहियूं उस्तादनि सां ज़ुल्म आहे साईं जो मूड आहे ॻाल्हाइण न तव्हां ॻाल्हाइणो पवंदो ॻाल्हि त साईं वेठो आहे हेॾा आख़िर में सफ़ा साईं हुकम कयो सुस्त थी पिया हुजा न सुस्त कोन आहियूं जज़्बा जान आहिनि न साईं असल में छा आहे जो उस्तादनि सां हिकिड़ो सिधो सो ज़ुल्म आहे ऐं उन जे लाइ उस्तादनि जो इहो एहतजाज आहे जेको सिंध जे आयल जेके अपॉइंटमेंट थी आहे उन में हिननि पुराणनि उस्तादनि खे नओं स्किल आहे जॾहिं हीअ चाहींदा त असांखे 14 स्किल मिले इन करे हीउ प्रोटेस्ट कयो वियो आहे ऐं इन करे सिंध हुकूमत खां इहो मुतालबो आहे त जेके अॻु में भर्ती थियल आहिनि उस्तादनि उन्हनि खे 14 स्किल ॾिनो वञे ऐं उन खां अलावा जेको सो उन्हनि जे ॿियनि जाइज़ मुतालबनि खे इन्हनि मुतालबनि मंज़ूर कयो वञे हे जेका असांजी रस्ता रोक कयूं वेठा आहिनि उस्तादनि जी जॻह उस्ताद अमन पसंदि जेको अमन पसंदि उस्ताद आहिनि तंहिंखां पोइ अमन जेको जो आहे प्रोटेस्ट आहे इन लाइ हीअ चाहिनि था पंहिंजा जाइज़ मुतालबा इन करे माना इंतिज़ामिया खे बि घुरिजे त पंहिंजी जॻह सां उन्हनि इंतिज़ामिया ते इन्हनि खे उस्तादनि खे पहुचण ते जीअं हिननि जे जाइज़ मुतालबनि खे ॿुधी सघिजे मुतालबा जाइज़ आहिनि न असांजा कीअं ॿुधायो जेको नथो ॻाल्हाइणु चाहे न हुनखे पोइ ईअं थो कयां साईं अॼु सिंध जा जेके आहिनि समूरा उस्ताद कराची जेका सिंध जी दिलि आहे हिते इंसाफ़ वठण लाइ हिते आया आहिनि ऐं उहे पंहिंजे जाइज़ मुतालबनि लाइ निकिता आहिनि हे समूरा पुरमन असांजो एहतजाज आहे ऐं हिननि जा जेके मुतालबा आहिनि उहे सरासर जाइज़ आहिनि ऐं असां वसवारनि अमलदारनि खे पुरज़ोर अपील था करियूं त बराए महिरबानी हिन उस्तादनि जा जेके मसइला आहिनि फ़ौरन हल कया वञनि
ऐं बजाए जेके उस्ताद हिकु अज़ीम पेशे सां वाबस्ता आहिनि उन जो तक़दुस जेको आहे उहो पामाल न कयो वञे जेका आहे न त दुनिया में छा मैसेज वेंदो त जेके उस्ताद आहिनि पंहिंजे जाइज़ मसइलनि जे लाइ हिते रोडनि ते जेके आहिनि कीअं बेक़रार ऐं बेचैन आहिनि कीअं हुनजी जेका आहे तज़लील थी रही आहे इहो ॾाढो ॾुखोईंदड़ अमल आहे तंहिं करे असां गुज़ारिश कंदासीं त जेके वस वारा आला अमलदार आहिनि असांजो सेक्रेटरी साहिबु आहे तइलीमी वज़ीर साहिबु आहे CM आहे त असांजे हिन पुरअमन एहतिजाज जो फ़ौरन नोटिस वठी असांजा जाइज़ मसइला हल करे। वॾी महिरबानी साईं। दोस्त जेका करंट अपडेट आहे उहा हींअर इहा ई आहे जेका हू चवनि था त हिते ई जेके आहिनि से टास्क वग़ैरह जे हिसाब सां को ज़िम्मेवार माण्हू ईंदो ऐं कोशिशि कयूं था हाँ सारा शन लगातार साईं आरफ वारो बंदि न थियो आहे साईं हाणे जेका हींअर अपडेट आहे उहा तव्हां पाण ई शेयर कयो जेका बि आहे साईं। असां हींअर SDM DSP जी असांजो ही मुज़ाहिरो धरणो सिंधी नौजवाननि जो जेको धरणो आहे इहो CM हाउस ॾांहुं मूव पे कई पोइ दोस्तनि जो इहो मशवरो त असांजा मसइला सेक्रेटरी साहिब सां असां कबूतर चौक ते धरणो हणंदासीं। हिते कबूतर चौक खे वेझो सिंध असेंबली ॿारहां पुलिस सभई उस्तादनि खे रोके छॾियो आहे जीअं वञी हुनजो जो मौक़ुफ़ आहे त तव्हां जूं ॻाल्हियूं था कराए वञनि तव्हांजा मुतालबा मसइला हल कया वेंदा। उन असांजो SDM साहिब मुख़्तियारकार नौजवान जेके उस्तादनि उन्हनि जी अॻुवानी में अॼु असां उन्हनि जा कारकुन आहियूं। नौजवान उस्ताद ने असांजी कारकुनी कमु कयो आहे जेके बि सिंध जा असांजा सीनियर उस्तादनि से असां हिन नौजवान जे सॾ ते पहुता आहियूं। उन्हनि 5 नौजवाननि जो वफ़द सेक्रेटरी साहिबु पाण वटि घुरायो आहे। SDM DSP मुख़्तियारकार उन्हनि दोस्तनि खे वठी पिया वञनि। इंशाअल्लाह जेकॾहिं मुतालबा मंज़ूर न थिया त हीउ एहतिजाज ऐं धरणो हिते जारी रहंदो। जेको नौजवान उस्ताद जो फ़ैसिलो हूंदो उहो असां हुन सां गॾु हूंदासीं। असां ऐं बीमारी जी हालत में बि हली बि कोन थो सघां उनजे बावजूदि बि मूंखे डॉक्टर सुबुह जो मने कई आहे। उनजे बावजूदि बि असां सिंध जे उस्तादनि सां सिर बि कुर्बान आहे। सिंध जे उस्ताद सां सिर लॻे सिंध जे आवाम सां सिर लॻे जेसि ताईं हिन नौजवान जा मसइला हल न थींदा इंशाअल्लाह तेसि ताईं असां नौजवान सां सिंध जे उस्ताद सां गॾु रहंदासीं। तव्हांजो बंदि हाणे जी जी बिल्कुलु हींअर बसि इहा ई अपडेट आहे। 5 जेके कैंडिडेट 5 जेके आहिनि कमेटी जा मेंबर आहिनि उहे हींअर टाक्सेल आहे जीअं साईं ॿुधायो शफ़ी मोहम्मद सठो साहिबु उहे घुराया विया आहिनि। माण्हू जो को कमेटी आहे जेके मरकज़ी कमेटी असांजी आहे उनजा जेके 5 मेंबर्स आहिनि हूअं त वधीक आहिनि पर उनजा जेके हुननि चयो त 5 जेके हुजनि के बि उहे अचनि। 5 मेंबर्स जेके आहिनि से वञी करे टाक्से लाइ विया आहिनि। हलो हलो ठीकु आहे। 5 जेके मेंबर्स आहिनि उहे विया आहिनि ऐं जेको बि थियो उहो तव्हां सां अपडेट ऐं ॿीहर कोशिशि करे तव्हां सां लाइव कनेक्ट ॿीहर थींदासीं। ऐं फ़िलहालु जेको आहे हींअर अपडेट जेका मतिलबु आहे जेका लास्ट अपडेट आहे ॾिसो पुलिस जेका आहे सा हीअ वाटर कैनन जे हवाले सां जेको टैंकर आहे उहो बि तव्हांखे नज़र ईंदो हूंदो ऐं
कवरेज असां आरिफ कुरैशी ऐं मां कंटिन्यू रखी आहे पंहिंजी जेका प्रेस ऐं उन्हनि जा असां मोहताज न आहियूं रहिया जेका असांजी इलेक्ट्रॉनिक मीडिया आहे या जेका नेशनल आहे उहे बि आया आहिनि उनजी वॾी महिरबानी पर असीं पंहिंजा प्लेटफॉर्म बि इस्तेमालु कया आहिनि भरपूर नमूने जेके असांजा ग्रुप्स आहिनि हर हिसाब सां असां इस्तेमालु कया आहिनि ऐं उन्हनि में जेका बि हाणे तव्हां ॾिसंदा हूंदो साम्हूं शायदि तव्हांखे नज़र ईंदो हुजे हीअ जेके आहिनि टाक्सिस जे हवाले सां सेक्रेटरी साहिबु चयो आहे त भले 5 माण्हू जेके आहिनि से ॻाल्हाइनि सो उनजे हवाले सां थोरी सलाह मशवरो वग़ैरह हले थो पियो धरणो जारी आहे ऐं इहो ई आहे त जेसिताईं मुतालबा न मञा वेंदा असां न कंदासीं ऐं कराची दिलि में असीं गॾु थिया आहियूं अॼु उस्ताद जेके आहिनि मुख़्तलिफ़ हाणे ॾिसो था त थोरा रिलैक्स आहिनि हिन हवाले सां टॉक्स जो ज़ाहिर मरहलो हूंदो आहे त टाइम पास करिणो आहे सभिनी खे सो ॿीहर कनेक्ट थींदासीं ऐं फ़िलहालु मां हींअर डिस्कनेक्ट कयां थो पियो अलाह साईं तव्हां सभिनी खे आबाद रखे ऐं जेतिरो मुमकिन थी सघे जेका बि नई अपडेट हूंदी ज़ाहिर टॉक्स थींदा थोरो टाइम लॻंदो जीअं थियो त मां वरी जेका लाइव कनेक्ट कयां थो हिन ई पेज सां ऐं तव्हांजो फ़र्ज़ु थो बणिजे जेके घरनि में वेठा आहियो ॾिसो हीअ तकलीफ़ काटे सभई दोस्त आया आहिनि त तव्हां असांजी ॻाल्हि खे असांजे मौक़ुफ़ खे उहो वधि में वधि तव्हां शेयर कयो मुख़्तलिफ़ प्लेटफॉर्म्स ते ॻाल्हि खे पहुचायो मुख़्तलिफ़ जॻहनि ते असां ज़ाहिर जेका बि असांजी जेका कामयाबी हूंदी उहा पूरे सिंध जी कामयाबी हूंदी ऐं जेको फ़ाइदो आहे इहो सभिनी खे फ़ाइदो वञिणो आहे उन शइ जो कंहिं हिक जो फ़ाइदो न आहे ऐं कंहिं चंद माण्हुनि जी कोशिशि आहे सभिनी खे बेनिफिट वेंदो सो वधि में वधि शेयरिंग कयो ऐं इनशाला वरी जेका आहिनि से जल्दी लाइव असां ईंदासीं वॾी महिरबानी